नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस जे PIA जे जहाज़ खे पेश ईंदड़ हादसे जी शुरुआती जांच रिपोर्ट तैयार कई वई है। ज़रीर मूजिब एविएशन इख्तियारनि खे जहाज़ हादसे जी शुरुआती रिपोर्ट ॾिनी वई है, जंहिंमें इंकशाफ कयो वियो त जहाज़ लैंडिंग गियर जाम थियण खां पोइ पखियुनि सां बि टकरायो आहे। रिपोर्ट मूजिब लैंडिंग गियर ख़राब थियण ते पायलट जहाज़ खे लैंडिंग लाइ हेठां आंदो। इन दौरान बदकिस्मत जहाज़ हिक खां वधीक पखी टकराए। इन दौरान जहाज़ जो ॿियो इंजन जुज़वी तौर ते बंद थी वियो है। ज़रीन जो चवणु है त रिपोर्ट मूजिब इंजन में घटि ताक़त मिलण सबबि जहाज़ जी बुलंदी इंतहाई घटि थींदे ई कुछ ई देर में जहाज़ पंहिंजी बुलंदी बरक़रार रखी न सघियो। इन मौक़े ते पायलट मीडी जी कॉल बि ॾेई छॾी हुई। रिपोर्ट मूजिब जहाज़ वन वे खां पहुचण खां पहिरीं आबादी वारे इलाइक़े जे घरनि खां टकरायो। जंहिं वक़्तु घरनि जे मथे मंज़र खां टकरायो, उन वक़्तु इहो ग्लाइड किरी रहियो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।